जय सच्चिदानंद आयो लाल सभई झूलेलाल। हेलो दोस्तों, मां सुनीता कोतवानी स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोतवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। त अचो त रेसिपी स्टार्ट कयूं। त अॼु असां हिते ठाहींदासीं मेथी आलू जी तमामु ई टेस्टी वारी भाॼी। त अचो त मेथी आलू जी टेस्टी भाॼी रेसिपी स्टार्ट था कयूं। त सभिनि खां पहले मां हिते हिकु पैन में 4 चमचा तेल खयो आहे ऐं उन खां पोइ मां विधुमि हिन में 1 चमचो जीरो। जीअं ई जीरो थोरो सो तड़कण लॻियो उन में मां विधमि 8-10 गड़ियूं थूम जी, जेका मां बारीक बारीक कटे करे रखी। ऐं थूम खे तव्हांखे सुठो सो सुनहरो करणो अथव ताकी थूम जो कच्चोपन जेको आहे न हली वञे। थोरी सुनहरी थूम हूंदी आहे न त ॾाढो ई सुठो सवादु ईंदो आहे। ऐं हिते 2 सावा मिर्च खया मां। मिर्च तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि वधि करे था सघो। ऐं उन खां पोइ मां हिन में विधा 2 बसर जेके मां बारीक कटे करे रखियो पहले ई। ऐं बसरनि खे बि सुठो सुनहरो थियण ते तव्हांखे जेको आहे न हिन पैन में भुनणो अथव। ऐं ॾिसो हिते जेको बसर आहिनि न सुठा सुनहरा थी विया आहिनि। त हाणे हिन स्टेज में मां हिते विधमि 6 पटाटा जेके मां थोरे वॾे चंक्स में कटे करे रखिया। ऐं हिन पटाटनि खे बि हिन जे मथां जेसिताईं थोरी सुनहरी कोटिंग नथी अची वञे तेसिताईं असां जेको आहे न भुनंदासीं। हिन प्रोसेस में असां हिन पैन खे जेको आहे न ढक नथा लॻाऊं, ओपन पैन ते ई असां हिन पटाटनि खे सुनहरो थियण ते भुनंदासीं। उन सां हिन भाॼी में सुठो ई सवादु ईंदो आहे। जे तव्हां हिन स्टेज में हिन भाॼी खे ढके करे सिझाईंदव त पटाटा जेके आहिनि न थोरा सा नरम थी वेंदा आहिनि। त असांखे हिनखे ढकणो न आहे, ओपन पैन में ई पूरी हिन में सुनहरी कोटिंग, ॾिसो हिन में सुनहरी कोटिंग जेका आहे न पटाटनि में अची वई आहे। त हिन स्टेज ताईं तव्हांखे हिनखे जेको आहे न पहले सिझाए वठिणो आहे। ऐं उन खां पोइ असां हिन में जेको आहे न बाक़ी जा जेके मसाला आहिनि उहे विझंदासीं। त सभिनि खां पहले मां हिन में विझंदमि 1/2 चमचो हैड। ऐं हाणे मां हिन विधुमि 1/2 चमचो ॻाढ़ा मिर्च, 1/2 चमचो भुनियल जीरे जो पाउडर ऐं 1 चमचो धाणनि जो पाउडर ऐं लूणु स्वाद अनुसार। जेॾीमहिल तव्हां मसाला विझो त गैस जो फ्लेम जेको आहे न थोरो सो स्लो कजो। स्लो फ्लेम ते ई सभु मसाला विझी करे जेको आहे न मिक्स कजो, न त मसाला जेके आहिनि न कई बार थोरा सड़ी वेंदा आहिनि। ऐं हाणे हिन में 1 चमचो मां विधुमि चिली फ्लेक्स, यानी जेका कुटियल ॻाढ़ा मिर्च हूंदा आहिनि न उहे। ऐं बसि स्लो फ्लेम ते ई 1 मिंट तव्हां सुठे सां सभु मसाला मिक्स करे थोरा भुनी वठो। उन सां छा आहे न भाॼी में सुठी रंगत ईंदी आहे ऐं मसालनि जो सुठो फ्लेवर ईंदो आहे। बिल्कुलु स्लो फ्लेम ते तव्हांखे भुनणो अथव, फुल फ्लेम ते तव्हां हिननि खे न भुनिजो। ऐं उन खां पोइ मां हिते विझंदमि टमाटा। त मां हिते 3 टमाटा अॻु में ई कटे करे रेडी करे रखिया। ऐं टमाटनि खे बि मां करे वरितुमि सुठे सां मिक्स। ऐं हाणे हिते मां विझंदमि लॻभॻि 200 ग्राम जे क़रीब मेथी खे मां पहले ई साफ़ करे धोई करे बारीक कटे करे रखियमि। त हाणे मेथी ऐं पटाटनि खे जेको आहे न तव्हां करे वठो सुठे सां मिक्स। इन पूरी भाॼी में हिनमहिल ताईं मां जेको आहे न तईअ खे ढक न ढकियो आहे, बिल्कुलु ओपन पैन ते हीअ पूरी भाॼी जेका आहे न मां हिनमहिल ताईं ठाती आहे। ऐं हाणे हिन स्टेज में जेको आहे न तव्हांखे मेथी आलू टमाटा सभिनि खे सुठे सां मिक्स करे वठिणो अथव। ऐं मिक्स करण खां पोइ जेको आहे न असां हिनखे स्लो फ्लेम ते, सफ़ा स्लो फ्लेम ते जेको आहे न ढके करे सुठे सां सिझाईंदासीं। छो जो त आलू अञा बि कचा आहिनि, पूरी तरीक़े सां आलू न सिझा आहिनि। त हिन में करे वठो तव्हां हिन भाॼी खे सुठे सां मिक्स। ऐं उन खां पोइ ढके करे हिनखे जेको आहे न सिम ते 2-3 मिंट तव्हां सिझाए वठो। विच में तव्हां 1-2 दफ़ो हिनखे जेको आहे न मिक्स बि करे वठिजो, छो जो त वरी तरो हिनखे न वठे। त स्लो फ्लेम ते मां हिनखे जेको आहे न 4-5 मिंट सिझाए वरितो। ऐं उन खां पोइ असां जेको आहे न पैन जो ढक हटाए करे ॾिसूं था त मेथी आलू जी भाॼी ॾिसो केॾी त ज़बरदस्त ठही आहे। ऐं हिन स्टेज में हिनखे सुठे सां करे वठंदमि मां मिक्स। ऐं हिन भाॼीअ मां हिकिड़ो पटाटो असां कढी करे चेक था कयूं कि पटाटो ॻरियो आहे कि न। त ॾिसो फ्रेंड्स, पटाटो सुठे सां सॉफ्ट थी चुको आहे। हिन स्टेज में मूंखे थोरो सो लूणु घटि लॻो त मां हिन में थोरो लूणु विधुमि। ऐं उन खां पोइ मां हिन में विझंदमि 1 नंढो चमचो गरम मसाले जो। गरम मसाले जो ॾाढो सुठो सवादु ईंदो आहे हिन भाॼी में। ऐं 1 चमचो तव्हां विझो हिन में घी।
घी सां इन मेथी आलू जी भाॼी में ॾाढो ई सुठो स्वादु ईंदो आहे। ऐं बसि उन खां पोइ तव्हां जेको आहे न इन भाॼी खे करे वठो सुठे सां मिक्स, त तयारु आहे असांजी मेथी आलू जी टेस्टी सी भाॼी। फ्रेंड्स ॾाढी ई टेस्टी ठहंदी आहे इहा भाॼी, तव्हां हिकु दफ़ो हिन तरीक़े सां ज़रूरु ठाहे करे ॾिसजो। ऐं बसि इनखे हाणे असां सर्व था कयूं ऐं खाओ था इनखे पंहिंजे फेवरेट फुल्के सां या डोडे सां या चांवरनि सां, सभिनि सां गॾु जेका आहे न इहा भाॼी तमामु ई सुठी लॻंदी आहे। त फ्रेंड्स कीअं लॻेव तव्हांखे मुंहिंजी अॼु रेसिपी ज़रूरु ॿुधाइजो। ऐं जे अगरि तव्हां पहिरियों दफ़ो मुंहिंजे चैनल ते आया त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। जल्दी मिलूं था हिकु नई रेसिपी में, तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।